मौला अली इमाम हसन हुसैन शहीद करबला नंजा बचड़ा हजरत महबूब सुबानी कुतुब रबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर पीरान तरीक़त जो ही सिलसिलो हिन दरगाहन सां आहे उहे सभु असीं दुआगा आहियूं साईं अमानत अली साईं जन खे ही जेका अॼु दिस्तार सौंपी वञे पई ही हक़ीक़त में जे पुछो वञे त ही कंडनि जी सेज आहे ही का खुशियुनि जी सेज न आहे फ़क़ीरनि जी हीअ जेका दिस्तार आहे ही जेको भार आहे इहो तमामु वॾो गिरान भार आहे उन गिरान भार खे असीं साईं जन जे हवाले सौंपियूं पिया असीं दस्ते ब दुआ आहियूं साईं अमानत अली साईं जन असांजा उहे आका उहे असांजा महबूब उहे हज़रत सूफ़ी सरमस वरियल साईं जन जा सुजादा नशीन ऐं उन्हनि ख़िदमतुनि सां उन्हनि प्यारनि सां उन्हनि मोहबतनि असां सभिनी खे संभालींदा ऐं उन खां सवाइ ही दिस्तार बंदी जो असांजी हिकु रस्म अदा थी साईं अमानत अली साईं खे चवंदासीं स्टेज ते उहे बि स्टेज ते अचनि ऐं साईं हिन पंहिंजे दरगाह जा जेके भी अजीज करीब आहिनि वॾेरा उनखे बि गुज़ारिश कंदासीं साईं गदाउस उनखे बि गुज़ारिश कंदासीं साईं कुर्बान अली साईं के भी गुज़ारिश कंदासीं तो उहे बि स्टेज ते अचनि साईं गदाउस खे बि गुज़ारिश कंदासीं उहे बि स्टेज ते अचनि साईं हाकिम अली साईं जन जा जेके भी नींगर आहिनि उनखे बि गुज़ारिश कंदासीं स्टेज ते अचनि ऐं साईं जन जा जेके मोहसिन पिरी प्यारा साईं डॉक्टर हाकिम अली साहब अबरो साहब जन खे बि गुज़ारिश कंदासीं उहे बि स्टेज ते अचनि साईं हाकिम शाह साईं थायरे वारे जो सजादा नशीन साईं मखण साईं उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं उहे बि स्टेज ते अचनि छो जो हिन रस्म में तमामु मोतबर ऐं मोहसिन हस्तियूं जीअं मौजूदु हूंदियूं तीअं असांजी दिलि ख़ुशि थींदी छो जो उहे असां वरियल साईं जे आस्थान ते आयल आहिनि सारायाम सचो धणी जेको दिलासो ॾींदो सैयद वठी साथ सी मूं निमाणीअ नींदो मुंहिंजा अर्ज़ ॿुधल चवे मौला मञींदो बदियूं बख़्शींदो ॾींदो कलमे जी करार सी बस जब माओ ने थोड़ा आगे हम किया लाए हाफिज अब्दुल रसूल कलड़ो उनखे गुज़ारिश कंदासीं जिथे भी आहे त स्टेज ते अचे त पहिरियों ई अल्लाह पाक जे कलाम इलाही सां हिन महफ़िल जी बाक़ायदे शुरुआत करे साईं गुलाम असगर साईं खलीफो दरगाह शाह बिलावल नूरानी लाहौत ला मकान
उन्हीं भी हिन तकरीब में तमाम दूरां अची इते पहुता आहिनि ऐं उनखे गुज़ारिश कयूं था साईं ज़ाहिरी तौर ते दिस्तार बंद आलम भी आहिनि त क़ुरान पाक जी तिलावत पेश कनि। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. آمنت بالله صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمين الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. सुभान अल्लाह अहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। ये तसी हिन वक्त दस्तार बदी जी रस्म जे लाइ बिल्कुलु तैयार आहियो। साईं गदासर साईं जन खे चवंदासीं त कम सॼे खे सजायो। साईं डॉक्टर हकीम अली एवढो साहब जन खे गुज़ारिश कंदासीं त उहे स्टेज ते अचनि। मोहम्मद बुअद बादशाह हकीकी हम बादशाह गदाए मोहम्मद हम शहंशाह गदाए मोहम्मद मोहम्मद बवद बादशाह हकीकी हम बादशाह गदाए मोहम्मद मोहम्मद के लौला को दर्शाने ज़मीन ज़मन ज़ेर फरमाने ज़मीन ज़मन ज़ेर फरमाने मोहम्मद बद बादशाह हकीकी
हम बादशाह गदाए मोहम्मद हम शहंशाह गदाए मोहम्मद चे तख्ते सुलेमान चे शाह सिकंदर कंप्यूटर किरण नहीं माशा के ना नेपाली रुकावट हम बादशाह गदाए मोहम्मद चे तख्ते सुलेमान चे शाह सिकंदर हमारा फरोशम बमुए मोहम्मद हमारा फरोशम बमुए मोहम्मद मलाइको बरफला को तस्बीह ख्वानिंद चिबांगे बगोयद बिलाल मोहम्मद चिबांगे बगोयद बिलाल मोहम्मद मोहम्मद बवद बादशाह हकीकी हम बादशाह गदाए मोहम्मद हम शहंशाह गदाए मोहम्मद सफा साफ गुफ्तन तो बेचार जामी सफा साफ गुफ्तन तो बेचार जामी गुलाम गुलामान आले मोहम्मद गुलाम गुलामान आले मोहम्मद मोहम्मद बवद बाद शाह हकीकी हम बादशाह गदाए मोहम्मद हम शहंशाह गदाए मोहम्मद थियो गुलजार अज रोशन चमन में दिल रुबायो बहारिया बाग बागीचा गुलन में गुल सदाए में अर्थावा वनटन गुल सभई बूटा वनटन गुल सभई बूटा सभई गुलशाद था गमदिल न पैदा हुई खिजा तैदम सबा जो सारे गुलशन में आवाजो मरहबा आयो थियो गुलजार अज रोशन चमन में दिल रुबा आयो बहारिया बाग बागीचा गुलन में गुल सदा आयो असी हींअर विस्तार बंदी साईं महबूब साईं असांजा साईं हाकिम अली साईं जंजा वॾा चश्मे चिराग नींगर साईं अमानत अली साईं जन के ये दस्तार बंदी सौंपियो पिया जेका साईं जन पंहिंजे फ़क़्र के फ़ुकरा के मोहब्बत वारनि के अक़ीदतमंदनि के सिक सां सोज़ सां सभिनी खे संभालींदा
असांजे साईं हज़रत सूफ़ी शानशाह कलंदर शाह पाक जीलानी रहमतुल्लाह अलैह जा सजादा नशीन साईं इमाम अली शाह साईं जन खे गुज़ारिश आहे त पहिरियों वर विस्तार जो साईं अमानत अली साईं जन खे फेराए। उनखां पोइ साईं दरगाह साईं लालन साईं जन जा सजादा नशीन साईं हकानी साईं जन खे गुज़ारिश आहे त उहे दरगाह खां कुर्ब सां आयल उहे वर दरगाह जो फेराईंदा। साईं नूरानी सरकार फकीर साईं मुज़फ़्फ़र साईं दरगाह गमदल फकीर साईं जन वर चढ़ा फकीर कुर्बान अली साईं साईं कुर्बान अली साईं साईं परवेज़ अली खे गुज़ारिश कंदासीं साईं हकीम अली साईं जा नीगर उहे पंहिंजे वॾे भाउ खे साईं फरमान अली खे बि गुज़ारिश कंदासीं सदाकत अली नज़ाकत अली खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे बि स्टेज ते अचनि पंहिंजे मोहब्बत सां साईं अमानत अली साईं पंहिंजे वॾे भाउ खे पग जो वर फेराए। साईं अमीर अली साईं खे बि गुज़ारिश कंदासीं त मोहब्बत सां साईं नज़ाकत अली साईं साईं गदा हुसैन साईं असांजी दरगाह जा सजादा रशीद साईं हाकिम अली साईं जन जा नंढा बिरादर उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त मोहब्बत जो वर फेराए। साईं गदा हुसैन साईं जन आख़िरी वर फकीर मुबीन अली उनखे बि गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी मोहब्बत सां पंहिंजे हादी रहबर जे सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह या मालिक मौला अजो के हिन सोहनी दस्तार अजो के हिन जशन अजो के हिन सोहनी बाबरकत महफिल जेके हिन मुबारक में दस्तार बंदी में असां सभिनी हिन सोहनी दरगाह साईं वरल साईं जी दरगाह ते पहुतल आहियूं उनजे औलाद पाक उन्हनि जे साहबज़ादे खे अॼो के हिन ख़ुशीअ जो वर हणी पंहिंजे अज़ीज़नि अकारबन ऐं जेके बि फ़ुक़रा जेकी दरगाह सां वाबस्तगियूं आहिनि या अल्लाह तूं पंहिंजे हबीब जे सदके हिन दरगाह खे हिन ख़ानकाह खे तूं आबाद फरमा बिलख़ुसूस हिन ख़ादिम खे फ़क़ीर खे तूं या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हिन वेड़े हिन आंगण खे आबाद कंदे तूं फ़क़ीरनि जूं ख़िदमतियूं उन्हनि जे मथां ज़िमेदारी आहे थी या अल्लाह तूं हुनखे पूरो करण जी तौफ़ीक़ अता फरमा बिलख़ुसूस हिन दरगाह जी रियाज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमा फ़क़ीरनि सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह हिन वेड़े हिन आंगण हिन कखनि खे तूं आबाद फरमा ही फ़क़ीर जा ककड़ा तूं हमेशह तूं शाद आबाद फरमा जेके बि ख़ुशियूं खणी अचनि जेके बि मुरादियूं खणी अचनि जेके बि आसियूं खणी अचनि या अल्लाह असांजूं आसियूं उमेदियूं तूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा।